नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु मां आहियां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली। अॼु असां हिते नवाबशाह प्रेस क्लब में मौजूदु आहियूं, जिते नवाबशाह प्रेस क्लब तरफ़ां जेकी 15 अप्रैल खां ज़िले शहीद बेनज़ीराबाद मां आदमशुमारी जो मरहलो शुरू थियणु आहे, उन हवाले सां हिकिड़ो जागरता सेमिनार मुनक़िद कयो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं चूंडियल नुमाइंदनि खे दावत ॾिनी वई आहे त हू हिन जेके अहम इशूअ ते जेको आदमशुमारी जो मसइलो आहे उन ते ॻाल्हि ॿोल कनि ऐं असां अॼु कोशिशि कंदासीं त जेके प्रोग्राम में शरीक सियासी समाजी अदबी तइलीमी ऐं इल्मी धुरियूं आहिनि या जेके ॿिया मज़हबी अॻवान आहिनि उन्हनि खां मौक़ुफ़ वठंदासीं त हीउ जेको आदमशुमारी जो मसइलो आहे त उन हवाले सां उन्हनि कहिड़ी अवाम में जागरता पैदा कई आहे, हुकूमत तरफ़ां जेके आहिनि से कहिड़ा इक़दाम खया विया आहिनि, छाकाणि त हिकिड़ो मरहलो आदमशुमारी जेको कराची ऐं ॿियनि शहरनि में शुरू थी वियो आहे, उते काफ़ी शिकायतूं बि आयूं आहिनि त फार्म पेंसिल सां भरनि या काफ़ी ॻोठ बि रहिजी विया आहिनि, काफ़ी वसंदियूं रहिजी वियूं आहिनि। त नवाबशाह जा सियासी समाजी अॻवान उन हवाले सां छा था चवनि, असां उन खां अॼु हिन प्रोग्राम में इहे सुवाल पुछंदासीं। असांखे मौक़ो मिलियो त मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा राय ॿुधासीं, सभिनी दोस्तनि सां मुलाक़ात थी, माशाअल्लाह सभु पुरजोश आहिनि ऐं इन ॻाल्हि में त का ॿी राय आहे कान, सभु मुतफ़िक़ आहियूं इन ॻाल्हि ते। सभई पार्टियूं चाहे क़ौमी पार्टियूं आहिनि या जेके PTI नून लीग वारा सभु दोस्त सभु हुया, सभिनी सां मुलाक़ात थी। सिविल सोसाइटी ऐं तमामु वक़्त जी ज़रूरत आहे ऐं इन सिलसिले मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त इन में अर्ज़ु कयां त पीपल्स पार्टी बि बिल्कुलु इन में पंहिंजो तमामु सुजाॻ आहे ऐं असां कल्ह 5.5 कलाक असांजो इजलास हलियो आहे जनरल पार्टी जो, इन ते असां एजेंडा जेका रखी आहे। असां इनशाला जल्दी तालकनि जा इजलास थींदा, अञा महीनो खनि आहे इनशाला। इन में असां हर ॻोठ ते 3 खां 5 माण्हू मुक़ररु कया आहिनि जेके रहनुमाई कंदा, उहो जेका सरकारी टीम आहे। असां सिर्फ़ु कोशिशि इहा आहे त असां जेके सही माण्हू दाख़िल कराए सघूं, मेन इशू इहो आहे। सो इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका मूं महसूसु कई आहे, असां जागरता हिकिड़ी मुहिम हलाईंदासीं, हुन में तव्हांजे तावन जी बि ज़रूरत असांखे पवंदी। असां पंफलेट्स छापींदासीं, असां घर घर वेंदासीं, असां रैलियूं कढंदासीं, असां कार्नर गॾिजाणियूं कंदासीं इंशाअल्लाह ताला, ऐं अलाह ख़ैरु कंदो। बाक़ी कराची जे हवाले सां असांखे ख़दशा आहिनि, कराची ऐं हैदराबाद जेको आहे, नवाबशाह में बि इंशाअल्लाह असां पंहिंजा दोस्त असांजा होशियार आहिनि, इंशाअल्लाह उते बदमज़गी थियणु कोन ॾींदासूं। बाक़ी कराची में जेके कल्ह खां वठी ख़बरूं असांजे तहफ़ुज़ात आहिनि, जेकॾहिं इहे पेंसिल वारियूं ॻाल्हियूं सही आहिनि त पोइ असांखे ख़दशा आहिनि। सो जेकॾहिं अहिड़ी का हरकत थी त पोइ असां इन फ़ैसिलनि खे तस्लीम न कंदासीं। पोइ अलाह ख़ैरु कंदो, पोइ हाणे सम्झो था त तमामु ॾुखियाई थींदियूं। गुज़ारिश कयां त सिर्फ़ु असीं हिन शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न या ज़िले ते मौजूदु न हुजूं, असांखे पूरे मुल्क जी ॻाल्हि करणी आहे। मूं महसूसु इहो कयो आहे त भला सिर्फ़ु आदमशुमारी सिर्फ़ु सिंध में छा, पंजाब में कान पई थिए जा या ख़ैबर पख्तूनख्वा में कान पई थिए जा, पर हीअ असांखे महसूसु करायो वञे पियो का अहिड़ी कुवतूं जेके महसूसु था कराइनि त सिंध जा जेके असुली वसी वारस धणी आहिनि उहे हाणे अक़लियत में पिया तब्दील थियनि। सरासर ग़लति ॻाल्हि आहे। ऐं दावा सां चवां थो, तव्हांजे तवसुस सां चवां थो त सिंध जा जेके हक़ी वारस आहिनि, धणी आहिनि, मालिक, उहे हिन वक़्तु बि मेजॉरिटी में आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला ॾींहुं क़यामत ताईं बि रहंदा। हा, प्रोसेस इहो थियो आहे त इन इशू केॾो अहम छो कयो, इशू अहम पंहिंजा ज़रूरु आहे, पर आइन में टाइम ॾिना विया आहिनि त बाबा 5 सालनि जे विच में इलेक्शन थींदी, जंहिंमें असेंबलियूं ईंदियूं पावर में, उहा वञी कान का जेका मेजॉरिटी में पार्टी ईंदी उहा पंहिंजो पावर वञी इस्तेमालु करे हुकूमत कंदी। त सेंसस जे लाइ टाइम रखियलु आहे, पर इतफ़ाक़ सां उन ते अमल दरामद करे न सघियऊं। माण्हुनि में तॾहिं खां बदगुमानियूं इहे शुरू थियूं आहिनि। तंहिंखां सुठो भला तव्हांजे तवसुस सां मां सिंध जे हर बचे खे मैसेज ॾियणु चाहियां थो, तव्हांखे माउ पुकारे पई। हाणे हिन खां वधीक मां ॿियो लफ़्ज़ कोन चयुसि, हिन खां वधीक ॿियो लफ़्ज़ कोन चयुसि, माउ पुकारे पियो, तव्हां हिलाली पुट जो रोल। असां पहिरीं ॻाल्हि त उस्तादनि खे इहो ई चयो आहे त कोई बि घर जेको आहे न रहणु खपे। असां उस्ताद तनज़ीम जा अॻुवान आहियूं, उस्तादनि सभिनी खे घुराए इहो ई चयो आहे त भाउ सिंध जा रहंदड़ आहियो, सिंधी आहियो, महिरबानी करे जेके बि ईमानदारी सां जेके घर आहिनि ईमानदारी सां ड्यूटी अदा कयो। असां इहो ई मैसेज छॾियो। अॼु आदमशुमारी जे हवाले सां नवाबशाह प्रेस क्लब सेमिनार करायो आहे, तव्हांखे कहिड़ा ख़दशा आहिनि सेमिनार जे हवाले से त पॉलिटिकल पार्टी कहिड़ो किरदारु अदा करणु खपे? साईं, सभा पहिरें त मां जस्तो ॾियां तव्हांखे, साफ़ी बिरादरी खे, कलमदननि खे, जिन सभिनि खे गॾु कयो। ऐं असांखे तमामु घणा ख़दशात आहिनि जंहिंजी शुरूआती तमामु इंतिहाई ख़राबु ऐं भयानक थी आहे। हिकु त असां हिते नवाबशाह में त अञा मरहलो कोन आयो आहे, पर मां हींअर कराची खां पियो अचां त जंहिं इलाइक़े में असां रहूं था उते का बि टीम पहुती कान।
त असांखे इहो ख़दशो आहे त उते जेके सिंधी इलाइक़ा आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे ऐं अगरि अहिड़ो सिलसिलो रहियो त मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो आदमशुमारी करण जो को बि फ़ाइदो कोन थींदो ऐं अहिड़े ढोंग खां बहितर आहे त उनखे पोइ असां हिन प्लेटफॉर्म तां रद्द था कयूं शफ़ाफ़ हुअणु खपे। ये आदमशुमारी जो आज हमने सेमिनार किया है, किस हवाले से आपको क्या क्या है, आप इस मजहबी और समाजी वर्कर भी हैं तो रहनुमा भी, इस हवाले से आप क्या कहेंगे? आज का जो ये मर्दमशुमारी प्रोग्राम अपना रखा, हकीकत में देखा जाए कि मजहबी तौर पर एक दफ़ा का जिक्र है कि एक इलाके में माल गनीमत गया तो लोगों ने शिकायत की कि ये कम आया, तो मेरे आका ने फरमाया कि उस इलाके के लोगों को जाके तादाद गिनती की जाए। एक तो ये मर्दमशुमारी मजहबी तौर पर भी इसकी रवायत मिलती है। दूसरा ये जो काम हो रहा है मर्दमशुमारी के वाले बड़े अरसे के बाद हो रहा है, अल्लाह ताला करे कि ये फेयर तरीके से अगर हो जाए तो ये हमारे मुल्क के लिए खसूसी हमारी सिंध के लिए जैसे कि हम कहते हैं अक़लियत वाली बात है, तो इंशाल्लाह वो वाली बात नहीं है। दूसरा सिंध में हम लोग एक अरसे से रहते हैं, मैं इस चीज़ के भी हक़ में हूँ कि जो खाना लिखा गया है उसमें तमाम लोगों से मेरी यही रिक्वेस्ट है कि अगर उसमें सिंधी लिखें तो ये हमारे लिए बेहतर होगा। तो अल्लाह ताला इसमें आपको कामयाबी अता फरमाए। सियासी तौर पर, मजहबी तौर पर, इलाकाई तौर पर ये कोई एक मसला किसी के वो नहीं है, ये तमाम लोगों के मफाद की खातिर है, इसलिए बढ़ चढ़ कर इसमें हिस्सा लिया जाए। और आपने जो इब्तदा की है आवाम में अवेयरनेस पैदा करने के लिए, तो मैं कहता हूँ कि मजहबी तौर पर, सियासी तौर पर हर जगह इसको उजागर किया जाए। और मेरा अपना प्रोग्राम ये है कि हमें इसके लिए एक प्रोफार्मा तैयार करके तमाम मसाजिद के उलमा को देंगे कि वो जुम्मे के दिन इस पर तकरीर भी करें और लोगों को आगाह भी करें। दरअसल मुल्कनि जी प्लानिंग में आदमशुमारी जो जेको बुनियादी हूंदो आहे हिसो, जेकॾहिं आदमशुमारीअ में का हुकूमत संजीदा न आहे ऐं उहा मिड़ी हिकिड़ो ॿार लाहिणु चाहे थी त उन मां असां अंदाज़ो लॻाए सघूं था त उहा मुल्क जे ॿी जेको ॿिया शोबा आहिनि उन्हनि में उन्हनि जी प्लानिंग में केतिरी संजीदा हूंदी। सो मां सम्झां थो त हिन महिल ताईं जेको बि असांखे माना जेके ख़दशा असांखे अॻु में हुआ उहे ख़दशा हाणे असांजा सचा साबित थिया आहिनि त जेके इलाइक़ा रहाया विया आहिनि ऐं काफ़ी इलाइक़नि ताईं जेको उन्हनि में वरी जेको आहे सो पेंसिल सां हुननि जेको आहे सो मार्किंग कई आहे। सो इहे सभु शयूं जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खे इन्हनि जो नोटिस वठी ऐं पंहिंजी का हिकमत अमली ठाहिणु खपे। हाँ बिल्कुलु, अॼु को जेको तव्हां सेमिनार कयो तमामु बहितरीनु सेमिनार हुयो। इन में ख़बर पए पई त केतिरे हद ताईं अवेयरनेस असांजे माण्हुनि में आहे। ऐं हिकिड़ी औरत लेडी जे हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदसि, जेको पेंसिल जो इशू थियो, हिकिड़ी टीचर वई पेंसिल सां उहा करे पई, त पेंसिल जो मक़सदु आहे त तव्हां ड्राए था सघो, त काफ़ी उन्हनि शोर मचायो, काफ़ी उन्हनि खे मजबूर कयो भॼण ते। त असां चाहियूं था त जेके असांजूं जीअं अधे ॻाल्हायो बिल्कुलु सही ॻाल्हायो त जेका आहे ॿोलियुनि जो जेको खानो आहे उन बिल्कुलु सुठे नमूने सां ॿुधायो त ब्रीफिंग त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ॿोली आहे, ठीकु आहे न। हिते आदमशुमारी थी थिए, उन में उहा आहे त तव्हां केतिरा रहो था, तव्हां सिंध में केतिरा घर आहिनि, उन में घरनि में केतिरा माण्हू आहिनि, त उन जे तहत ई आदमशुमारी थी रहे थी ऐं असां इंशाअल्लाह भरपूर हिसो वठंदासीं। ख़ासि तौर ते जॾहिं असां वटि औरतूं ईंदियूं आहिनि त असां घणनि जॻहियुनि ते इहो ॾिठो आहे त उन्हनि जा शनाख़्ती कार्ड ई ठहियल न हूंदा आहिनि। हिन वक़्तु इन शइ जी वधीक ज़रूरत आहे त उन्हनि औरतुनि खे उन में आगाही ॾिजे, उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु खपे त उन्हनि जा हुकूक छा आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उन्हनि ते लागू थियनि थियूं। बीइंग सिविल मतिलबु हिकु शहरी हुजण जी हैसियत सां उन्हनि जा कहिड़ा हक़ आहिनि। हाणे तव्हां इहो ॾिसो, जेकॾहिं हिकिड़े घर में हिकु मर्द खे 2 ज़ालूं आहिनि त हिकिड़ी जी आदमशुमारी में नालो ॾिनो वञे थो ऐं ॿी खे लिकायो वञे थो। जेकॾहिं हिकिड़े घर में 10 ख़ानदान रहनि था त 5 जी एंट्री थिए थी, 5 जी नथी थिए। उहे माण्हू इहे नथा ॼाणनि त इहे शइ करण सां हू पंहिंजो ई नुक़सानु करे रहिया आहिनि। जेकॾहिं उहे हुकूमत सां सहकार कनि था ऐं ताउन में अचनि था त उहो फ़ाइदो उन्हनि जो ई आहे, उन्हनि खे उन में सहूलियतूं ऐं हर शइ उन्हनि खे मुहैया कई वेंदी।
STP जा ज़िले सदर आयो हिकु आदमशुमारी 15 अप्रैल खां ज़िले शहीद बेनज़ीर शुरू थियण आहे तव्हां इन लाइ जागृत जे हवाले सां छा कयो तव्हांखे ख़दशा कहिड़ा आहिनि? साईं असांखे ख़दशा इहे आहिनि त पहिरें फेज़ खां जेको हिननि कमु शुरू कयो आहे इहो पेंसिल वारो ऐं जेको बिल्डिंग में मर्दमशुमारी घरशुमारी आई एंट्री कोन्हे थी त उहा अॻिते हली बिस्मिल्लाह ई ख़राबु हुजे त पोयां छा जेको कहिड़ो सिपारो पूरो पढ़ंदो त इहा माना वाज़े आहे ऐं उन में बिल्कुलु असीं इहो सम्झूं था त वफ़ाक़ी हुकूमत कराए थी पर सिंध हुकूमत हिकिड़ो पावर में वेठी आहे इक़्तिदार में वेठी आहे त उन्हनि खे बिल्कुलु इन्हनि शयुनि ते एक्शन करणु खपे छो जो सिंध जा त हू कार्ड हर टाइम उन्हनि इस्तेमालु कयो आहे त सिंध जा जॾहिं पंहिंजो पाण खे सॼण ऐं धणी जेको महसूसु करनि था त इहो उन्हनि जो फ़र्ज़ु लागू थिए थो। साईं तयारी जे हिसाब सां ज़ाहिर आहे असां हिकिड़ी क़ौम परस्त दुर आहियूं ऐं असां धरती जा पंहिंजे पाण खे वारिस सम्झूं था। हिन वक़्त ताईं सिंध यूनाइटेड पार्टी न रुॻो सॼी सिंध में पर मां पंहिंजे ज़िले जे हवाले खां गुज़ारिश कंदो हलां त असां ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बहराइच में उहे ॻोठ जेके बज़ाहिर मीडिया इन्हनि शयुनि खां परे आहिनि उन्हनि ॻोठनि में पहुता आहियूं। उन्हनि में असांजे डेली बेसिस ते वफ़द वञनि था 2 माण्हू 4 माण्हू मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्ड मीटिंग्स घुरायूं पिया। उन्हनि माण्हुनि खे सेंसिटाइज़ कयूं पिया उनखे उनजी अहमियत खां वाक़िफ़ करियूं त भई हिनजी अहमियत केतिरी आहे। जेसि ताईं माण्हू पाण मुरादो उनजी अहमियत खे न सम्झंदो ऐं पंहिंजे पाण खे ज़बरदस्ती ॻणण वारे अमल में शामिलु न कंदो तेसि ताईं जेकॾहिं असां गवर्नमेंट जे सतह ते छॾींदासीं त थियो या त बिल्कुलु भले गवर्नमेंट्स ठहनि थियूं उन्हनि खे माण्हुनि जो वोट बैक हुजे थो ऐं उन में कुझु टेक्निकल उन जूं पंहिंजूं हिकिड़ियूं गुज़ारिश कोशिशूं बि आहिनि त जहिड़ो करे जीअं न मयार लाहींदा हुजनि ईअं हींअर असां सम्झूं था त जेका सिंध जी सिविल सोसाइटी आहे सिंध जा सहाफ़ी आहिनि सिंध जा दानिश्वर आहिनि क़ौम परस्त हल्का आहिनि ॿिया इन्हनि सभिनी खे वञी ॻोठनि में पाण मुरादो हिकिड़ी फैसिलिटी प्रोवाइड करण जी असां कोशिशि था कयूं बग़ैर कंहिं पघार जे असां हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी उन ॻोठनि में काहे पऊं निकिरूं ऐं हीअ त हिकिड़ी शुरूआति आहे तव्हां जस लहिणो जो तव्हां नवाबशाह में जेके बि सियासी समाजी धुरियूं सभिनी खे गॾु कयो अथव पर इहे समाजी धुरियूं रुॻो प्रेस क्लब ताईं आवाज़ु न हुजे उहे लही वञनि ॻोठनि में पहुचणु खपनि। ख़दशा जेके आहिनि से इहे आहिनि त जेका हिन शुरूआति कई आहे उन में मिसाल तौरु जेका ट्रेनिंग इन्हनि खे कराई वई हुई जेके इन्यूमरेटर्स खे उन में घणाई उस्ताद हज़रात जी आहे ऐं उन उस्ताद हज़रात जी जेका अपॉइंटमेंट आहे उनजो ॾाढो बुरो असरु थियल आहे त उन्हनि खे उहो कम जी अहमियत खे नथा सम्झनि हिकिड़ी ड्यूटी सम्झी था कनि। जेसि ताईं हिनखे क़ौमी फ़र्ज़ु सम्झी अदा न कयो वेंदो तेसि ताईं उनजी उहा रिज़ल्ट न ईंदी। त असांजो मक़सदु इहो कोन्हे को त सिंध जी आदमशुमारी असां वधीक ॾेखारियूं असां चवंदा त को माण्हू रहिजी न वञे। गुज़िरियल दफ़े हिकिड़ो 2011 में मुंहिंजे ख़्याल में थियो हिकिड़ी शुरूआति हिकिड़ी कयूं पर पोइ उहा कैंसिल कई वई। 98 खां हेसि ताईं 19 साल थिया आहिनि 19 साल में जेको वाद जो रेशो आहे असांजो एॾो त घणो आहे जंहिं घर में जेकॾहिं 2-4 भाती हुआ त हींअर उते 50 भाती थी विया आहिनि उनजा पुट पोटा ॾोहिटा वग़ैरह एतिरा वधी विया आहिनि। त मसइलो हीअ आहे त जेसि ताईं असां पाण मुरादो पंहिंजे पाण खे ज़बरदस्ती न ॻणाईंदासीं तेसि ताईं गवर्नमेंट जे आसरे ते कमु कोन थींदो ऐं इहा सभिनी गुज़ारिश आहे त पाण मुरादो अमल रखें। रूलिंग को रिप्रेजेंटेटिव करते हैं तो वफाकी हुकूमत आपकी ये सेंसस करा रही है तो इस हवाले से क्या हुकूमत ने लोगों में अवेयरनेस पैदा की है और लोगों ने काफ़ी कहा है कि उनको खदशात हैं कि पेंसिल से इस हवाले से आप क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहले तो मैं प्रेस क्लब नवाबशाह के तमाम अहदेदार और सदर जुल्फ़कार खासकली साहब को मुबारक पेश करता हूँ कि आज उन्होंने आदमशुमारी के सिलसिले में आज इधर ये जो प्रोग्राम मुंतखब किया इनको मुबारक हो इस प्रोग्राम से। आज सेमिनार में हमने ये देखा कि कुछ शिकायतें की गई कि पेंसिल से लिखा गया और कुछ फ्लैट्स वगैरह रह गए हैं। तो मैं यही वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान से मुतालबा करूँगा कि चेयरमैन मुशावरत को ये कहें कि जो होना था वो तो हो गया कि आइंदा किसी भी पाकिस्तानी अफराद से ये शिकायत ना हो कि वो पेंसिल से लिखा जा रहा है या कोई रिहाइश रह गई है तो वो कोताही ना हो क्योंकि हम वफाकी हुकूमत के दायरे में आता है मर्दमशुमारी कराना। तो हम पे फ़र्ज़ बनता है कि हम कोई भी ऐसे फ़र्द की शिकायत को दूर करने में भरपूर हम अपना कोशिश करेंगे कि आइंदा ऐसे अपना शिकायतें ना मिले जिसमें एक नफ़रत और अपना पैदा हो। बिल्कुलु असां पंहिंजे बिरादरी खे यानी आल सिंध ब्रोई वेलफेयर एसोसिएशन जे पंहिंजे रज़ाकारनि खे इहे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त तव्हां घर घर वञी वस्ती वस्ती वञी वाहण वञी नंढे वॾे हर तबिके जे माण्हुनि खे गॾु विहारे उन्हनि खे सम्झायो त खाना शुमारी ऐं घर शुमारी ऐं उनखां पोइ आदमशुमारी में पंहिंजे घर जे भातियुनि जो सही तादादु ख़ानदाननि जो सही तादादु लिखारायो
छाकाणि त इहा घणनि सालनि खां पोइ क़िस्मत सां थी आहे, देर आया दुरुस्त आया ऐं इन शइ जी ज़रूरत आहे। छो त सुभाणे पाणी आहे, रोज़गार आहे, ॿिया डेवलपमेंट जा जेके वसाइल आहिनि, जेके स्कीमूं आहिनि, उहे आबादी जी बुनियाद ते लॉन्च थींदा। जेकॾहिं को तबिको रहिजी वियो उहो हमेशह जे लाइ महरूम थींदो। असीं सम्झूं था त हीउ जेको 19 सालनि जे तवील अरसे खां पोइ सिंध जे मजमूई क़ौमी वजूद जे बका जो जेको मामिलो आहे आदमशुमारी, उन सां जुड़ियल आहे असांजो मुस्तक़बिल। छाकाणि त जेके बि क़ौम जा जेके मुआशी हक़ आहिनि, समाजी हक़ आहिनि, उन खां पोइ जेके क़ौमी सूबाई असेंबलियूं जेके सीटूं आहिनि, NFC एवार्ड जो मामिलो आहे, मजमूई तौर ते जेको बि इंफ्रास्ट्रक्चर थिए थो रियासत जे यूनिट जो, सूबनि जो, उनजो ते जेको आदमशुमारी जे बुनियाद ते थिए थो। इन करे तोड़े जो ॾिठो तव्हां शुरूआति में ई असांखे इहा शइ महसूसु थी त हिन में जेका आहे ट्रांसपेरेंटी कान्हे का। छाकाणि त कराची में ॾिठो वियो, मीडिया ते आयो तव्हांजे तवसुत सां, त पेंसिल सां लिखियो पियो वियो ऐं जेके मुख़्तलिफ़ घण माड़ इमारतूं हुयूं, फ्लैट्स हुया, उन्हनि खे हिकिड़ो यूनिट करार पे ॾिनो वियो। त इन मां इहा शइ महसूसु थी रही आहे त हिन में सिंध खे जेको आहे माज़ी वांगुरु जीअं 19 साल अॻु जेका आहे उनखे हिकिड़ो बदयानित जे बुनियाद ते शुमारु कयो वियो हुयो। हींअर बि अहिड़ी प्रैक्टिस वफ़ाक़ पारां हिकिड़ी कई पई वञे। ॿियूं जेके बि जमातूं आहिनि जेके सम्झनि थियूं त हू सिंध धरती जी वारसी उन्हनि जो क़ौमी फ़र्ज़ु आहे, त उन्हनि सभिनी खे गॾिजी प्लस में सिविल सोसाइटी आहे, अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, शाइर आहिनि, सुघड़ आहिनि, ख़ासि तौर ते उस्ताद जेको आहे उहो सोसाइटी जो अहम फ़र्दु आहे। त इन्हनि सभिनी खे हिन क़ौमी काज में वधि खां वधि किरदारु अदा करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते जेके ॾूरां इलाइक़ा आहिनि, जेके जिथे टीमूं नथियूं पहुची सघनि, ओसि ताईं पहुचण जी कोशिशि कई वञे, उनखे यकीनी बनायो वञे। ॿेड़ियुनि में माण्हू रहनि था, दरगाहुनि ते फ़क़ीर रहनि था, बेघर माण्हू आहिनि हज़ारे लखे, उन्हनि खे गणप में शामिलु कयो वञे। त आउं सम्झां थो त हिकिड़ो अहम मौज़ूअ ते अवां सेमिनार मुनक़िद करायो आहे ऐं हितां जेके रिकमेंडेशन्स या जेके मुतालबा असां गॾियल तौर ते मंज़ूरु कराया आहिनि, यकीनन उन ते सिंध हुकूमत खे ऐं वफ़ाक़ ते संजीदगी सां उन ते सोचणु घुरिजे ऐं उन्हनि मुतालबनि ते अमल पैरा थियणु घुरिजे त जीअं सिंध पंहिंजे जंहिं जोहर में आहे, जेका उनजी तारीख़ी हैसियत आहे, उहा उनखे बहाल थी मिले ऐं उनजा राइट्स समूरा उनखे मिली सघनि। नाज़रीन, अॼु हीउ जेको नवाबशाह प्रेस क्लब तरफ़ां आदमशुमारी जागरता सेमिनार मुनक़िद करायो वियो, उन में जेके मुख़्तलिफ़ पार्टीज़ हुयूं, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, शहीद भुट्टो, STP, PTI ऐं ॿियूं जेके पार्टियूं उहे हिन में शरीक थियूं, उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। चवणो आहे त आदमशुमारी यकीनन मुल्क, क़ौम ऐं सिंध ऐं असांजे बका जो मसइलो आहे। असां सभिनी खे गॾिजी सजी करे आम माण्हुनि में इहा अवेयरनेस पैदा करणी पवंदी, इहा जागरता पैदा करणी पवंदी त हू वधि खां वधि जेको आहे हिसो वठनि। हिन जो चवणो हुयो त असां इहे नथा चाहियूं त का असांजी वधीक गणप कई वञे, पर असां इहो चाहियूं था त जेको माण्हू असांजो रहिजी न वञे। छाकाणि त पहिरें मरहले में ई काफ़ी माण्हू जेके आहिनि से रहिजी विया आहिनि गणप खां, घरनि आदमशुमारी खां, ऐं पेंसिल सां फार्म पिया भरिया वञनि। उन हवाले सां ख़दशा आहिनि। हिन चयो त नवाबशाह में जीअं ई 15 अप्रैल खां हीउ मरहलो शुरू थिए त इहे शिकायतूं न हुजणु खपनि। जेकॾहिं इहे शिकायतूं आयूं त पोइ असां इन्हनि खे नतीजनि खे क़बूल न कंदासीं। उन जे करे सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं ॿियनि खे सोचणु घुरिजे त जेको नवाबशाह में आदमशुमारी जो मरहलो थिए उन जा इंतज़ाम मुकमिल कया वञनि ऐं हर माण्हूअ खे, घर खे, हर माण्हूअ खे जेको आहे गणप में शामिलु कयो वञे त जीअं जेकी क़ौमी आदमशुमारी आहे उहा सही नमूने सां हिन ज़िले में थी सघे। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।